अल्लाह ताला जरे रहम के पैदा कयो जरे मिट्टी माटी के पैदा कई उनके को चेहरो तस्वीर ॾिनी जरे चेहरो तस्वीर मिलिया अल्लाह जान सके चमड़ी करे या रिश्तेदारी चंदिया अल्लाह तो मुझे पैदा द कयो पर ही मुझे तोड़े छरींदा अल्लाह सुब्हानो व तआला फरमाए तू रो न तू दाहू न कर तू चीख न तू चिल्लाए न जको तोके तोड़ींदो उनके आऊं तोड़ींदो जको तोके जोड़ींदो उनके आऊं जोड़ींदो मुजाहिदो अज रिश्तेदारियों किडा वयो अज भा भा सा गाल अल्लाह त्यार ना है भा भा त छयो पर अज कल एड़ो औलाद ना फरमान थी वियो जेको घरवारी जे कावड़ जे करे दबा जे करे पंजे जीजल मां सा गाल अल्लाह त्यार ना है पंजे अब्बे मुशफिक सा गाल त्यार ना है अज रिश्तेदारियों किडा वयो अज मोहब्बतों किडा वयो पान करीमन फरमायो तो दे हुक्मात रिश्तेदारी गंजो पान में गंडीदा थियो तोड़ो न जे तोड़ो न के अल्लाह तोड़े छड़ी जेरो साजो गाजी भरीता काठनी भरीता अदता नाव केता पानी जा मुझा 15 मिनट ही रखनी हुआ बार पान में विड़ी पिया झेड़ो कयूं ही पान में मायूं झिरकियूं पान में झिरमिर कयूं भायर पान में विड़ी पिया नंढड़ा मासूमड़ा बारड़ा घड़ी का पोइ हू ठही विया ही भायर सालन जा साल एक वेला कोन ॻाल्हाई कदे तज वरतो तो निगालता सोचो तो जे नंढड़ा बारड़न जे करे पान में विड़िया आयो भायर पान में विड़िया तो मुझे पुट के हिन मारियो तुझे पुट के हिन विद्यार्थी के हिन गारनी पो हुन थपड़ई घड़ी का वो 5 मिनट कोन गुजरदा हो रांद करे पैरन ही सालन जा साल भायर पान में गाए रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि फरमायो तो मुके अजीब नंढन बारन जी आदत लगंदी मुके आदत उनकी पसंद हुंदी उन आदत में आए त हिक त कचरा घर ठाए करे वो मिट्टी जा घर तैयार कंदान रांदीकरा तैयार कंदान थोड़ी देर का बाद उनके ठाए छरींदान यो मिसाल पान करीम सल्लल्लाहु अलैहि इंसान जे ला वडी उम्र वारन जे लाए बालिगनी फाजरन ला अक्ल मदे अकाबर ला दीन पिया पान करीम नंढड़ो बारा जो कोई घर तैयार कंदो वडी मेहनती मुशक्कत सा वो मिट्टी मा ठाए करे तैयार कंदो ठही तैयार थींदो थोड़ी देर का बाद में ज़हन जो तब्दील कियो उनके टोड़े भनी हलियो वींदो वरी बेड़ी ते बियो घर तैयार कंदो इंसान तवानी जिंदगी कलीला तवानी दुनिया में रहन ई पक्का घर ठाण के कम जा नाहिन आखिरी घर तो जो कबर ते नंढन बारन जी आदत के पकड़ियो बे पान करीमन फरमाया त बी मुके नंढन मासूम जी आदत इहा बनदी जो पान में वेहण का पो थोड़ी देर का पो वरी बाहर थी विंदा असा बाहर पान में नंढन मासूम ता बड़ियासी साल जा साल गुजरी वा एक बेदा कोन गालायोसी हालांकि पान करीमन फरमायो त नेकी जो रातू अल्लाह दुआओं कबूल करे 27 जी रात छो न होजे कदर जी रात छो न होजे रमजान जी की रात छो न होजे ईद जी रात छो न होजे नेकी जी रात छो न होजे पान करीमन फरमायो सब बख्श जी विंदा अल्लाह ताला नथो बख्शियो जो उन बिन भारन के जेके पान में गुफ्तगू न था पान फरमायो हिन जूं नेकियूं दुआऊं वञनि थियूं आसमान ते रुकजी वञनि थियूं फ़रिश्तो उन जी दुआ क़बूल थींदे आसमान जा दरवाज़ा क्रॉस करे अर्श मौला ते दुआ नथी पहुचे इन करे जो ही पहिरीं पाण में ठाह कन त अल्लाह दुआ क़बूल करे ऐं उन जे लाइ माउ पीउ परेशान हुन पुट खे मां सम्झाए हुन पुट खे पीउ सम्झाए ही ठहण लाइ तयार न आहिनि मां पीउ रोन पिया त भाइर पाण में गॾिजी पियनि ही नंढड़नि ॿारनि था विड़िया ही अॾता नावके तां ही काठियुनि जे भरी तां ऐं गाह जे भरी तां बुह जी भरी तां विड़िया सालनि जा साल गुफ़्तगू बंदा सदाए पियो पंहिंजो पाण खे मुस्लमान अल्लाह अकबर रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के वारन मक्के जरे मक्को फतह थियो पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला तसरीब अलैकुम यौम मक्के वारो कुरैशियो तवा मोसा झेड़ा भी कया फसादी फड़ा कया पर मोहम्मद रिश्तेदारी तोड़ ला ना अज तवा की माफ कयो भला पान द विड़ो था भला पान सा इहो